ज़िले इलेक्शन कमिश्नर थरपारकर सलीमुद्दीन दल थरपारकर ज़िले की आवाम के आगाह किया है तो आवाम की सहूलत लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 20 जुलाई ते इलेक्शन एक्ट 2017 के सेशन 39 तहत चूंडियल लिस्टूं मंजूबंद कयूं हुयूं। उन्हनि खे 25 अक्टूबर 2023 ताईं फौरी तौर ते गैर मंजूबंद करण जो फ़ैसिलो कयो आहे। तंहिं करे सभिनी अहल माण्हुनि खे गुज़ारिश आहे त 25 अक्टूबर 2023 ताईं पंहिंजे वोट जी रजिस्ट्रेशन मुंतक़ली इख़राज डेटा की दुरुस्तगी के यकीनी बणाइनि। इन सिलसिले में आवाम के गुज़ारिश है तो तफ़सील मालूम करण लाइ पंहिंजो क़ौमी शिनाख्ती कार्ड नंबर 8300 ते SMS करे ऐं मुहैया कयल तफ़सील मुताबिक़ मुंतक़ली इख़राज हटाइण की ज़रूरत ते फॉर्म 21, 22 ऐं 23 भरे ज़िले थरपारकर के लाॻापियल असिस्टेंट रजिस्ट्रेशन ऑफिसरनि वटि जमा करायो। वोट जी दाख़िला रजिस्ट्रेशन शिनाख्ती कार्ड ते आरज़ी या मुस्तक़िल हिक एड्रेस ते थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची